बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू आयतुल्लाहुल उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 20 नंबर दर्स सां गॾु असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता 3 फ़सलनि में यानी 19 दर्सनि में असां ख़िलक़त काइनात, तौहीद इलाही, सिफ़ात इलाही जो ज़िक्र कयो। अॼु असां सिफ़ात इलाहिया मंझां अदालत खे बयानु कंदासीं। सवाल इहो पैदा थो थिए त जॾहिं ख़ुदावंद आलम जूं ॿियूं सिफ़तूं बि आहिनि, सिफ़ात ज़ात जीअं कुदरत आहे, हयात आहे, इन्हनि सिफ़तनि खां हटी करे हिकु सिर्फ़ु अदालत खे अलॻि सिफ़त सां छो ज़िक्र कयो वियो आहे? इन जे जवाब में उलमा तमामु घणी गुफ़्तगू कई आहे। मुख़्तसर जवाबु जेको आहे अलामा साहब ज़िक्र कयो उहो इहो आहे त अदालत जेका आहे मुस्लमाननि जे दरमियान वाहिद उहो मयार आहे जेको मुस्लमाननि खे अलॻि करे थो। बाज़ अलाह जी अदालत जा क़ाइल आहिनि, बाज़ अलाह जी अदालत जा क़ाइल न आहिनि। यानी इहा अदालत ई आहे जेको फ़िरक़ मुस्लिमनि में तफ़रीक़ आणे थी। इन करे जेके इमामिया शिया इस्ना अशरी इमामिया आहिनि, जंहिंखे अदलिया चयो थो वञे, जेके अशारिया जे मुक़ाबले में अचनि था। अलाह जी ज़ात आदिल आहे। इहा अदालत हुजण अलाह जे सिफ़ात जमालिया यानी सुबूतिया मंझि आहे। अलाह कंहिं बि शख़्स ते ज़रे बराबरि बि ज़ुल्म नथो करे। इन अल्लाह ला यज़लिमु मिस्काल ज़र्रतिन। हिकु ज़रो बराबरि माना कंहिं ते ज़ुल्म नथो करे। छो नथो करे? इन जा बि असबाब, ज़ुल्म जा असबाब पहिरीं बयानु कंदासीं त उहे कहिड़ा असबाब आहिनि जिन करे ज़ुल्म कयो थो वञे। उहे असबाब बयानु करण खां पोइ वाज़े थींदो त अलाह ज़ालिम छो न आहे। नंबर पहिरियों जेको सबबु आहे ज़ुल्म जो, उहो इहो आहे त ज़ालिम जेको शख़्स आहे उहो इन खां जाहिल हूंदो त ज़ुल्म कबी आहे। ॿियो जेको सबबु आहे उहो इहो आहे त जेको ज़ालिम शख़्स आहे उहो उन ज़ुल्म जी करण जी तरफ़ मुहताज हूंदो आहे, मजबूर थी वेंदो आहे। उन जे करे हू ज़ुल्म कंदो आहे, उनजी ज़ुल्म जी कबात जी मालूम हुजण बावजूदि करे थो। टियों नंबर जेको सबबु आहे ज़ुल्म जो, उहो इहो आहे त ज़ालिम शख़्स सफ़ी थिए थो, यानी पंहिंजे अफ़ाल में हू रुशद नथो रखे, पंहिंजे अफ़ाल में हू ॾाहो न आहे हूंदो। उन ई करे हू लापरवाही जे करे ज़ुल्म करे थो वञे, जॾहिं त ख़ुदावंद आलम जी ज़ात न मुहताज आहे, न ई जाहिल आहे, न ई सफ़ाअत रखे थी। यानी इन्हनि टिनी कबी सिफ़तनि खां अलाह जी ज़ात मुनज़्ज़ह आहे। इन ई करे उन खां ज़ुल्म जी तक़ाज़ा करणु महाल आहे। अदल जे बारे में जेके उलमा जा नज़रिया आहिनि, उलमा इस्लाम जा, उन में कुझु शयूं उलमा ज़िक्र कयूं आहिनि। नंबर 1, इंसान अक़ल आया अदल खे दर्क करे सघे थी या न, यानी उन में इस्तिक़लाल रखे थी या नथी रखे। इन में 2 नज़रिया आहिनि। पहिरियों नज़रियो अशाइरा जो नज़रियो आहे। उहे चवनि था त इंसानी अक़ल अदल खे दर्क करण में सालिम न आहे, कामिल न आहे। उहो इंसानी अक़ल में इहा हैसियत न आहे जो हिकु शइ जे अदल खे दर्क करे इहो चवे त इहा शइ अदालत सुठी आहे, या कंहिं शइ जे ज़ुल्म खे दर्क करे ऐं उनजे कबी हुजण जो हुकुम लॻाए। या अक़ल में ताक़त न आहे। जॾहिं त उनजे मुक़ाबले में जेको नज़रियो अचे थो उहो इमामिया जो। इमामिया चवनि था इंसानी अक़ल अदालत ऐं ज़ुल्म खे दर्क करण में मुस्तक़िल आहे, यानी उहा इहा दर्क करे थी त अदल सुठो आहे, ज़ुल्म बुरो आहे। हाणे जेके उन खां पोइ हुकुम इलाही अचनि था, जीअं इन अल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान, इहे हुकुम इरशादी आहिनि, यानी अक़ल जी रहनुमाई करण वारा, अक़ल जी ताईद करण वारा आहिनि। इंशाअल्लाह असां अॻे हिन खे अदालत खे ज़िक्र कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।